नवाब वली मोहम्मद जे शहरीअ नींगर ते उस्ताद जे तशद्दुद जो नोटिस वठी इंसाफ़ जी अपील कई आहे। नींगर जे वारसनि ख़ादिम हुसैन जोणे जे मांझी जोणे जे चयो त नींगर प्राइमरी स्कूल साईं बख़्श तेरो बदिरां ॿिए स्कूल वियो त उस्ताद मथसि ॾमरिजी पियो। हुननि चयो त उस्ताद क़ुर्बान ॾिए थो नींगर खे घुराए सख़्तु तशद्दुद कयो, खेसि पाणे बि न ॾिनो। अदाई को ॾिठो कल्ह वियो स्कूल हमल कलई में पढ़णु, अॼु वरी साईं बख़्श कोतेरे में पढ़ंदो आहे। ॿारनि चयो साईं साजिद नालो आहे दड़े जो, साजिद कल्ह हमल कॉलेज में पियो पढ़णु। हुन तां मास्तर हाफ़िज़ क़ुर्बान ॾिए थे खे कावड़ अची वई ऐं नंढे ॿार खे एॾो तव्हां पाण ॾिठो आहे त बेदर्दी सां कुटियोसि। अॼु चए पियो मूंखे पाणी ॾियो त पाणी, चयो तोखे पाणी ॾियां, तूं छो वियो हमल कॉलेज में पढ़णु। अॼुकल्ह जे दौर में इहा हालत लॻी पिया मास्तरनि जी, तव्हां पाण ॾिठो आहे तॾहिं सां छा शर्म लॻो पिया। नींगर जे वारसनि मुतालबो कयो त साजिद जोणे जे मथां तशद्दुद कंदड़ उस्ताद ख़िलाफ़ कार्रवाई करे साणनि इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk